पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीनु अपडेट ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें तव्हांखे हाणे सांवल ऐं चाकर जे विच में जेका ॻाल्हियूं लगातार हली रहियूं हुयूं पुराणा बैकग्राउंड ॿुधाया पिया वञनि, हाणे उन्हनि जो आहिस्ता आहिस्ता सिलसिलो कुझु घटि थींदो ऐं नवां सीन तव्हांखे हर एपिसोड में घणा ॾेखारिया वेंदा ऐं जाबर ऐं रुंडो हाणे हिकु थी वेंदा। इन्हनि जो जेको पाण में छटी जो आकड़ो आहे उहो ख़तमु थी वेंदो ऐं इहे हिकु सलाह थी करे पोइ चाकर ख़ान खे ओड़े नमूने जो जवाबु ॾींदा त हीउ सॼो कसूरवार सांवल आहे ऐं इन्हनि खे हिकु थियणो पवंदो, न त इन्हनि ॿई टंगा फासदा, सियाणो खां ॿिए टंगा फासदो आहे। इहे बि ईअं ई थियण वारा आहिनि। हुनजे करे फ़िलहालु वक़्ती तौर ई पंहिंजी जान चलाइण में कामयाबु थी वेंदा ऐं अॻिते वञी थी सघे थो त पोइ इन्हनि जे लाइ मुसीबतूं वरी तयारु थियनि। अॼु जो वीडियो दोस्तो भुॻो पाणी पुॼाणी थिए जे तव्हां अची ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शायदि कोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो पंहिंजो पुराणो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीनु अपडेट्स लगातार मिली रहिया आहिनि ऐं मिलंदा बि रहंदा ऐं सुठो प्यारो हिकिड़ो कॉमेडी बि करे छॾींदा।